कश्मीर शिकारपुर ऐं तंगवानी जी आवाम खे अपील कजे थी त 8 फरवरी जे ॾींहुं तीर ते ठपो हणी क़ौमी असेंबली जे तक NA 192 ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे नामज़द उम्मीदवार मीर शब्बीर अली खान बिजराणी ऐं तंगवानी तक PS 6 ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे नामज़द उम्मीदवार सरदार मीर महबूब अली खान बिजराणी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई खेसि कामयाब कंदा। मीर शब्बीर अली खान बिजराणी ऐं सरदार मीर महबूब अली खान बिजराणी जी कामयाबी अवां तक जे ग़रीब आवाम जी कामयाबी ऐं तक जी ग़रीब आवाम जे हक़नि जे तहफ़्फ़ुज़ जी ज़मानत आहे। पारां सेठ वासुदेव लाल गेहाणी, सेठ गोविंद कुमार गेहाणी, गोपाल कुमार गेहाणी, कश्मीर शिकारपुर तक NA 192 ऐं तंगवानी तक PS 6 जो बाशऊर अवाम। सरदार शब्बीर अली खान छठी क़ौमन जो शान, सरदार शब्बीर अली खान छठी क़ौमन जो शान। जिए मीर शब्बीर अली खान बिजराणी जिए, जिए मीर महबूब अली खान बिजराणी जिए।